जड मलक बई खुदा जा ईंदा फ़कीर आडो। जड मलक बई खुदा जा ईंदा फ़कीर आडो। मिठड़ो पनाह ॾींदो, मिठड़ो पनाह ॾींदो, मुनकर नकीर आडो। जड मलक बई खुदा जा ईंदा फ़कीर आडो। जड मलक बई खुदा जा ईंदा फ़कीर आडो। जड मलक बई खुदा जा ईंदा फ़कीर आडो। मिठड़ो पनाह ॾींदो, मिठड़ो पनाह ॾींदो, मुनकर नकीर आडो। जड मलक बई खुदा जा ईंदा फ़कीर आडो। साईं पुछंदा त केर आहे, जल्दी जवाब ॾे तूं। पुछंदा त केर आहे, जल्दी जवाब ॾे तूं। चवंदुसि त आ मुहम्मद, चवंदुसि त आ मुहम्मद, रखंदा तफ़सीर आडो। जड मलक बई औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीबल्लाह, वस्सलामु अलैका या रहमतुल लिल आलमीन। सभिनी सजणनि खे, दोस्तनि भाइरनि खे, मुंहिंजा पीरी प्यारा, सभिनी खे हिकु भेरो वरी ॿीहर अस्सलामु अलैकुम अर्ज़ात। मुंहिंजो पीरी प्यारो भाउ अदा शौकत अली चांजो साहिबु तमामु वॾी जिदोजहद ऐं महिनतूं करे सभी दोस्तनि नात ख़्वाननि जे ॻोठ वञी करे उन्हनि खे गॾु करे उन्हनि जे आवाज़ में नातूं रिकॉर्ड करे अवां सॼणनि वटि पहुचाईंदो आहे। ऐं अॼु असां वटि बि साईं जन हली आया, असां बि 3-4 नातूं तव्हां दोस्तनि जे लाइ जेके बि सुहिणियूं लॻियूं तव्हांजे लाइ पेश कयूं था हिन चैनल जे ज़रिए। ऐं दोस्तनि खे गुज़ारिश आहे ही सरकार जी सनाहे ॿुधी करे ऐं अदा शौकत अली जे चैनल खे वधि खां वधि लाइक, सब्सक्राइब ऐं शेयर कंदा त इंशाअल्लाह ताला अल्लाह साईं तव्हांखे अजूर ॾींदो। ऐं जीअं ई काफ़ी ॿियनि दोस्तनि ताईं तव्हांजी लाइक कंदो त तव्हांजे ॿियनि दोस्तनि ताईं बि इहे सरकार जी सनाह पहुची वेंदी, खां वधि हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं अञा वधीक कमु करण ते साईं जी दिलि चवंदी। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। जाथे हुजो, ख़ुशि हुजो, सलामत।